जी नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां हैदराबाद जी अचीवर्स अकेडमी में, जिते ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ हिते एवॉर्ड विराइण वारी तक़रीर रखी वई आहे। अचो त जेकम न्यूज़ पारां हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु हिते शागिर्दनि ऐं शागिर्दारनि पोइ उस्तादनि ऐं स्टाफ सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। इहे रखणु घुरिजनि, छो करे स्टूडेंट्स में जीअं कॉन्फिडेंट वधंदो ऐं पार्टिसिपेट कंदा त उहे अॻियां वधी सघंदा, अॻियां वञी उन्हनि जे करे जाम आसानियूं ईंदियूं ऐं हींअर खां ई हुननि खे जज़्बो थींदो कि असां अञा वधीक महिनत कयूं ऐं असां बि सभिनि जे साम्हूं ईअं अचूं। हिते जा टीचर्स बि जाम बेस्ट आहिनि ऐं जंहिं ईअं रखियो ऐं असांखे बि जाम ख़ुशी आहे, छो करे असां पाण हिन में जाम पार्टिसिपेट कयो आहे ऐं जाम ख़ुशि आहियूं असां। अल्हम्दुलिल्लाह शागिर्दनि में इलाही ख़ुशी आहे ऐं तव्हांखे शागिर्द नज़र बि अचनि था, माशाल्लाह केॾा पुरजोश आहिनि। ऐं इन खां अलावा इहे प्रोग्राम्स असां उन लाइ रखंदा आहियूं जो ॿारनि एवॉर्ड सेरेमनी वग़ैरह ऐं ॿार अचनि जीअं पार्टिसिपेट बि कनि, एग्ज़ाम वग़ैरह जे लाइ तयारी कनि, हुन जी सुठी तयारी बि थिए, अॻियां जीअं हू सुठे यूनिवर्सिटीज़ में वञी सघनि ऐं असांजे अकेडमी जो बि नालो रोशन कर, पर पहिरें त पंहिंजे पेरेंट्स जो नालो रोशन कनि, छो जो पेरेंट्स उन्हनि खे हिकु सुठी उमेद सां असांखे मोकिलींदा आहिनि। उनजे करे असां पंहिंजी फुल तयारी कंदा आहियूं त असां पंहिंजे ॿारनि खे हर शइ प्रोवाइड कयूं। उन्हनि खे स्टूडेंट खे इहो ई मैसेज आहे त महिनत कनि ऐं पंहिंजे पढ़ाई सां सिंसियर रहनि ऐं अहिड़नि एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट कनि ऐं अवॉर्ड खणंदा रहनि त जीअं हुननि जा माइट बि हुननि खां ख़ुशि थींदा ऐं हू पाण बि ख़ुशि थींदा ऐं हिकिड़े सुठे लेवल ते सुठे रैंक ते पहुचंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जी जेका हीअ तकरीब रखी वई आहे एनुअल अवार्ड सेरेमनी, इहा हिकिड़े क़िस्म जी मोटिवेशन आहे। हिन में हिकु प्रोग्राम थींदो, इलाही सारा स्टूडेंट्स अॻियां ईंदा, परफॉर्मेंस ॾेखारींदा त हुनजी परफॉर्मेंस सां हुनजो कॉन्फिडेंस डेवलप थींदो। ऐं ॿी ॻाल्हि जेका अवार्ड सेरेमनी आहे, ॿारनि पेपर ॾिना, महिनत कई, पढ़िया, उन्हनि एग्ज़ाम्स ॾिना त उन्हनि खे उन्हनि जा उन्हनि जेके टॉप रैंक कई, जेके पोजीशन खई, त उन्हनि खे जेको अवार्ड मिलंदो या उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई आहे, इहो ॿिया ॿार ॾिसी करे सिखंदा त हिननि खे अवार्ड मिले थो, असांखे छो नथो। स्टूडेंट खे इहो मैसेज ॾींदासीं न जिस अवार्ड सेरेमनी जे करे त उहे अचनि, हर शइ में पार्टिसिपेट कनि ऐं जंहिं पोजीशन खई आहे उनजो हौसले अफ़ज़ाई थींदी, उनजो ई प्रोग्राम। जीअं त हीअ असांजो एन्युअल फंक्शन आहे, अवार्ड सेरेमनी आहे, त जीअं असां वटि हर साल असां वटि ॿार जेके पोजीशन खणंदा आहिनि, चाहे उहे असां वटि लैंग्वेज क्लासिस आहिनि, कोचिंग क्लासिस आहिनि, फस्ट खां वठी करे 8 क्लास ताईं, GK जनरल नॉलेज, सो इन सभिनी क्लास में जेको असां वटि पोजीशन होल्डर हूंदो आहे, असां उन्हनि खे असीं उनजी मोटिवेशन लाइ, उन्हनि जी उत्साह ॾियण लाइ असीं हिन लाइ इहो प्रोग्राम असां रखियो आहे, जीअं उन्हनि खे असीं अवार्ड ॾेई सघूं, जीअं हुननि जी हिमत अफ़ज़ाई थी सघे। शागिर्दनि खे इहो ई मैसेज कंदासीं त जेकॾहिं असांजो ज़िंदगीअ जो सफ़र आहे हिकिड़ी पढ़ाईअ जो, उन में ज़िंदगीअ सां असांखे थकावट न आहे करणी, असांखे जीअं बि आहे उन्हनि खे निभाइणो आहे। जी अस्सलाम वालेकुम। हीअ असांजी जेका अकेडमी आहे उहा हिते प्ले ग्रुप, उन खां बाद में ट्यूशन, उन खां पोइ कोचिंग वग़ैरह ऐं एंट्री क्लास हलाईंदी आहे। 1 पेपर कमीशन पेपर जी तयारी, 1 पेपर जेका GK जनरल नॉलेज वग़ैरह कोर्स, ऐं उन खां अलावा इंग्लिश लर्निंग जे लाइ इंग्लिश स्पीकिंग जा कोर्स हलंदा आहिनि। असांजी एन्युअल फंक्शन आहे जंहिंमें जिन ॿारनि असांजे एन्युअल प्रोग्राम में पोजीशन खयूं आहिनि उन्हनि जे लाइ इनामात वग़ैरह प्राइज़ रखिया विया आहिनि ऐं असांजा कुझु गेस्ट ईंदा ऐं सभई ॿारनि जूं परफॉर्मेंस वग़ैरह थींदियूं। ऐं अकेडमी जो प्राइम मक़सदु इहा आहे त हिन इलाइक़े में हिकु सुठी अकेडमी जी खोट हुई, सर शामत साहब जिन इहा अकेडमी जो बहस रखियो, त स्टूडेंट खे मैसेज ॾिनमि त हीअ हिन ॿारनि मां बि लर्न कनि, जिन ॿारनि पोजीशन खयूं आहिनि त हू बि इन कॉम्पिटिशन में अॻिते वधनि ऐं पाण बि पोजीशन सिक्योर करे सघनि। जी नाज़रीन, तव्हां जेकम न्यूज़ पारां हिननि सां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो शागिर्दनि ऐं उस्तादनि जो इहो ई चवणु हो त अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि त जीअं शागिर्दनि में पढ़ाई जो सां गॾोगॾु हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं हिते शागिर्द में पढ़ण जो उत्साह पैदा थींदो। कैमरामैन शोएब ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही सां गॾु नूर मोहम्मद, जेकम न्यूज़, हैदराबाद।